अस्सलाम वालेकुम दोस्तों। में पाण पार्ट्स ऑफ स्पीच के बारे में पढ़ंदासीं। ॻाल्हाइण जा लफ़्ज़ असीं जेके लफ़्ज़ ॻाल्हाइण में कमु आणियूं था तिन जो जुदा जुदा मतिलबु आहे, तिन खे ॻाल्हाइण जा लफ़्ज़ चइबो आहे। हाणे असीं जेके लफ़्ज़ हूअं उमूमन ॻाल्हाईंदे कमु आणींदा आहियूं, उनजो अलॻि अलॻि मतिलबु आहे। उहे टोटल लफ़्ज़ जेके आहिनि 8 आहिनि। खां पहिरियों लफ़्ज़ जेको आहे इस्म आहे। इस्म जी माना नालो आहे ऐं अंग्रेज़ी में हुनखे नाउन चइबो आहे। नंबर 2 ज़मीर। ज़मीर जी माना एवज़ी आहे, जे बदिरां, उनखे प्रोनाउन चइबो आहे। उन खां पोइ फ़ैल। फ़ैल जी माना कमु, जंहिंखे वर्ब चइबो आहे अंग्रेज़ी में। सिफ़त। सिफ़त जी माना आहे साराह या वाखाण, जंहिंखे एडजेक्टिव चइबो आहे। 5 नंबर ते आहे ज़रफ़। ज़रफ़ जी माना थांव आहे, जंहिंखे एडवर्ब चइबो आहे। 6 नंबर ते हर्फ़ जर, जी माना लाॻापो रखणु, प्रिपोज़िशन। ऐं 7 नंबर ते हर्फ़ जुमिलो यानी मिलाईंदड़, ॻंढींदड़, जंहिंखे कंजक्शन चइबो आहे। हर्फ़ निदा। 8 नंबर ते अठों लफ़्ज़ हर्फ़ निदा आहे, जंहिंजी माना सॾु आहे। निदा जी माना सॾु करणु ऐं इंटरजेक्शन चइबो आहे। सभ खां पहिरीं असीं इस्म जे बाबति सिखंदासीं। इस्म जी माना नालो आहे ऐं अंग्रेज़ी में हुनखे नाउन चयो वञे थो। त इस्म जी आम जेका वस्फ़ इहा आहे त माण्हू, सावारी शइ, जाइ, कमु, हालत, ख़ासियत जे नाले खे इस्म चइबो आहे। यानी को बि नालो आहे उनखे इस्म चइबो आहे। त जीअं हिकिड़ी ॿी का पाण वस्फ़े ते करे सघूं था। त मिसाल जे तौर ते असीं अखि बंदि करियूं था, जॾहिं असीं अखि खोलियूं था, असांजी अखि कंहिं बि शइ जे मथां पए थी त उहो सभु उनजो को न को नालो हूंदो। छो त दुनिया जी हर शइ कंहिं न कंहिं नाले सां सुञाती वञे थी। पोइ उहो नालो खणी कंहिंजो हुजे, सावारी शइ जो हुजे या जाइ जो हुजे या कंहिं कम जो हुजे या हालत या ख़ासियत जो हुजे, त उन नाले खे इस्म चइबो आहे। इस्म कंहिं दुनिया जी हर शइ जो नालो आहे। मिसाल जे तौर ते असीं माण्हुनि जा नाला चऊं त माण्हुनि जा नाला करीम बख़्श, ख़ुदा बख़्श वग़ैरह। इहे जेके करीम बख़्श, ख़ुदा बख़्श, मौला बख़्श, जेके माण्हुनि जा नाला आहिनि। माण्हुनि खां पोइ सावारी शइ। सावारी शइ में ऊठ, घोड़ो, बकरी, रिढ ऐं बगड़, इहे सभु अची था वञनि। ऊठ, बकरी, घोड़ो, रिढ, बगड़ वग़ैरह, चीतो, कुतो, ॿिली वग़ैरह सभई। उन खां पोइ असीं जेकॾहिं उन खां पोइ शयुनि जा नाला। शयुनि में पेन, स्लेट, किताब, मिसाल जे तौरु कलम, इहे सभु अची वञनि था। उन खां पोइ जाइयुनि जा नाला आहिनि। मिसाल जे तौरु असांखे केरु पुछे थो तव्हां कहिड़ी जाइ ते हींअर बीठा आहियो, तव्हांखे फ़ोन करे केरु पुछे थो तव्हां कहिड़ी जॻह ते बीठा आहियो, त जाइ इहे चवंदा असीं मस्जिद में आहियूं या मंदर में आहियूं, असीं स्कूल में आहियूं, असीं दुकान ते आहियूं, या असीं ओताक में आहियूं, घर में आहियूं। त ओताक, दुकान, मस्जिद, मंदर, इहे सभु जेके आहिनि से जाइयुनि जा नाला आहिनि। मस्जिद, मंदर वग़ैरह। अच्छा, जीअं मिसाल जे तौरु माण्हुनि जा नाला ऐं सावारी शइ, शयुनि जा नाला। कहिड़ी शइ तो वटि हींअर आहे, मूं वटि हींअर पेन आहे, मूं वटि स्लेट आहे, मूं वटि किताब आहे वग़ैरह। ईअं जो ईअं कमनि जा नाला जेके आहिनि, अचणु, वञणु, लिखणु। कमनि जा नाला जेके आहिनि से अचणु, वञणु, पहिरणु, ओढणु, इहे सभु कमनि जा नाला आहिनि। अच्छा, तूं कहिड़ो कमु पियो करीं? आउं जेको आहे सो हींअर वञी रहियो आहियां, घर पियो वञां। त इहो वञणु जेको आहे सो कम जो नालो आहे। उन में तव्हां वञी रहिया हूंदा। हींअर आउं मानी पियो खावां, त खाइणु जेको आहे सो कम जो नालो आहे। ऐं उन खां पोइ हालत जो नालो आहे। हाणे अदा फलाणो तूं ॾिसी आहीं त फलाणे जी हालत कहिड़ी हुई, पाण पुछंदासीं त उन हालत जो नालो खणी ॿुधाईंदासीं। यार फलाणो ॾाढो अमीर आहे, फलाणो ॾाढो ग़रीब आहे, त या फलाणो जेको माण्हू आहे उहो ॾाढो फ़क़ीर माण्हू आहे, त हू जवान माण्हू आहे, हुनजी हालत जवानी वारी आहे हींअर, या निंढपुण। त अमीरी, फ़क़ीरी, जेके पाण आम नाला चऊं हालत जा, अमीरी, फ़क़ीरी ऐं गॾोगॾु जेको आहे सो जवानी, पीरी, इहे नाला आहिनि, हालत जा नाला आहिनि। उन खां पोइ जेकॾहिं असां ॾिसूं ख़ासियत जा नाला, त फलाणे में यार ख़ासियत कहिड़ी हुई, हू माण्हू आहे हुन में कहिड़ी ख़ासियत आहे, हू यार ॾाढो होशियारु माण्हू आहे, त होशियारी, ॾाढो बहादुर माण्हू आहे, ऐं ईअं सम्झो त ॾाढो कुदो माण्हू आहे। मिसाल जे तौरु ॾाढो होशियारु माण्हू आहे, दलेर माण्हू आहे, त दलेर, बहादुर, होशियारु, इहे सभु ख़ासियत जा नाला आहिनि। तिखो, होशियारु आहे, ऐं गॾोगॾु बहादुर आहे, ऐं गॾोगॾु जेको आहे सो इहे सभु नाला ख़ासियत जा नाला। इहा हिकिड़ी क़िस्म जी ख़ासियत आहे। त हर लिहाज़ खां हर हालत जो पंहिंजो नालो हूंदो आहे। जीअं माण्हुनि जा नाला आहिनि, सावारी शयुनि जा नाला आहिनि,
शयुनि जा नाला आहिनि। अदा तौरु कहिड़ी शइ पई आहे हिन वक़्तु मुंहिंजो मोबाइल पियो आहे। त हाणे मोबाइल नालो जेको आहे सो शइ जो नालो आहे। तव्हां कहिड़ी जॻह ते बीठा आहियो? आऊं जेको आहे हींअर इस्पताल में वेठो आहियां। त मतिलबु इस्पताल जेको आहे सो हिकिड़ी जाइ जो नालो आहे, ऐं प्लेस आहे, लोकेशन आहे। त लोकेशन खे जॻह चयो वेंदो आहे। हुन जॻह जो नालो कमु। तव्हां हींअर कहिड़ो पिया कमु करियो? अदा आऊं हींअर पढ़ां पियो, त पढ़णु जेको आहे सो कम जो नालो आहे। हाणे असीं हिते कुझु जुमिला लिखंदा आहियूं। जुमिलनि मां असांखे इस्म ॻोल्हणो आहे। मिसाल जे तौर ते गुलाब रोज़ानो मखणु खाए थो। हाणे हिकिड़ो जुमिलो आहे त गुलाब सिंधी में असां जेकॾहिं ॾिसंदासीं त गुलाब जेको आहे सो रोज़ानो मखणु खाए थो। मखणु खाए थो। हा, हिन जुमिले जे अंदरि जेकॾहिं असीं इस्म ॻोल्हींदासीं त गुलाब जेको इस्म आहे उहो माण्हू जो नालो आहे। गुलाब माण्हू जो नालो आहे, ऐं हू मखणु खाए थो। मखणु हिकिड़ी शइ जो नालो आहे, शइ जो नालो आहे। ऐं गॾोगॾु खाइणु जेको आहे, खाए थो, खाइणु जेको कम जो नालो आहे। त मिसाल हाणे जेकॾहिं असां सिंधी पढ़ूं पिया, सिंधी जे अंदरि असांखे इस्म ॻोल्हणो आहे। जेकर केरु चवे थो त हिन जुमिले में इस्म केतिरा आहिनि, त असां ऑटोमेटिकली असां सम्झी वेंदासीं त पोयां पढ़ी आया आहियूं त जेको नालो आहे उहो इस्म आहे। हाणे त गुलाब माण्हू जो नालो आहे, मखणु शइ जो नालो आहे, खाधे पीते जी शइ जो नालो आहे, ऐं कमु जेको आहे खाए थो, यानी खाइणु कम जो नालो आहे। त हीअ माना मुकमल तौर ते इस्म आहे। या मिसाल जे तौर ते असलम खां पेंसिल वठि। असलम खां पेंसिल वठि। हाणे हिन जुमिले जे अंदरि जेकॾहिं असांखे केरु पुछे त इस्म केतिरा आहिनि, त इस्म असीं चवंदासीं असलम सभ खां पहिरीं इस्म आहे, माण्हू जो नालो आहे, ऐं हुन खां पोइ पेंसिल शइ जो नालो आहे। त हिन जुमिले में ॿ इस्म आहिनि, हिकिड़ो असलम ऐं ॿियो पेंसिल। ॿई नाला आहिनि। असलम माण्हू जो नालो आहे, ऐं पेंसिल गॾोगॾु शइ जो नालो आहे। जीअं मिसाल जे तौर ते अदा स्कूल वियो आहे। अदा स्कूल वियो आहे। हिन में स्कूल जेको आहे सो जाइ जो नालो आहे। मिसाल जे तौर ते अॼु तौकीर मस्जिद वियो आहे, या हिन वक़्तु जेको आऊं इस्पताल में आहियां। हाणे इस्पताल जेको आहे सो नालो आहे। ईअं जुमिलनि में असांखे इस्म ॻोल्हण में आसानी थींदी। तो उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी, ऐं कोशिशि कंदासीं त अॻिते हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे सो तव्हांखे ॻाल्हाइण जे 8 लफ़्ज़नि मां हर हिकु लफ़्ज़ खे सही तरह सां वज़ाहत करे ॿुधाइजे। उमेदु त तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। तव्हांजी महिरबानी। चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो, शेयर कजो जेकर वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त। अगरि न त तव्हांजी महिरबानी।